सांघर GDA तरफ़ां पावर शो हज़ारनि GTA कारकुननि हुर्क फ़क़ीराणियुनि जी शिरकत भेज बगार जे नारनि सां सांघर शहर गूंजी उथियो। GDA जे अॻवान हुर्जमा जे ख़लीफ़े अली ग़ुलाम निज़ामानी तरफ़ां GDA उम्मीदवारनि जे मान में कॉर्नर गजाणी रखी, जेका जलसे में तब्दील थी वई। हज़ारे कारकुननि जी शिरकत जलसे के GDA उम्मीदवार मोहम्मद ख़ान जुणेजो, ग़ुलाम दस्तगीर राजड़, ख़लीफ़े मोहम्मद कासिम महर, ख़लीफ़े अली ग़ुलाम निज़ामानी ख़िताब कंदे चयो त मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे चङा मुड़िस पीपल्स पार्टी छॾे GDA जी हिमायत करण लॻा आहिनि। सांघर जी अवाम फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। पीपल्स पार्टी इलेक्शन कैंपेन हलाइण खां क़ासिर थी वई आहे। जिते संदन उम्मीदवार वञनि था, अवाम संदन एहतिसाब करे रहियो आहे। हर जाइ ते सख़्त पुछाणी जी ज़द में आहिनि। अवाम इलेक्शन खां अॻु ई फ़ैसिलो करे वरितो आहे। माण्हुनि जो शौर ॾिसी हुक्मरान हाणे GDA जे कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल कराए हिसाए रहिया आहिनि, पर संदन उहे हर बार न हलंदा। हुननि वधीक चयो त असांजी जमायत पुरअमन जमायत आहे। आला हज़रत पीर साईं पगार जी क़यादत में समूरी सिंध में GDA उम्मीदवार सुभारा थींदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।